पक्का थी गया है यार मेरा, पक्का थी गया है यार मेरा, सोना दिल तोड़ गया है, मैं कनू मुख मोड़ गया। बकरियूं चारे न रिठा चारे न कम करे खाए न का बारेड़ी जो माहौल आहे हेडा हे टे टे थाल चावरन जा खाए कमाए न। अरे वाह कुटेस ना गाल बुधाए त सही मक़सद गाल छा आहे। अब अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह। अदब तेरे उस्ताद हे मुझो भाव वडो थोड़ो दिमागी चक्कर भी अथस मेंटलड़ो भी आहे। हाणे न कम करे तो न कार करे तो ॾींहं रात बकरे सां गॾु ॻाइण अथसि, जाते बने तो वेह तो भी गाए तो, जमीन में वेह तो भी गाए तो, घर अचे तो, निंड में भी फनकार आहे। मोतबर आवाज़न मां जो हाणे जेकॾहिं फनकारी जो शौक़ अथसि त पोइ उस्ताद मोहम्मद मिठल चन्नू ठुल जो वॾो नालो आहे, मां चयो इन सां मिलूं मन को सिखी पए असांजी बि रोज़ी थिए। फनकार साईं चवनि त करोड़पति थी विया आहिनि। वो मुमताज़ मौलाई जॻह दर्ज़ इहो हाणे ॾिसो साईं हुन में छा नाले बेरिया टाउन में बंगला, फ़ाइज़ा अली ॾिसो साईं थर जी हुई हिकिड़ी, हाणे उहा बि करोड़पति थी वई। राग में एॾो पैसो आहे न, हिनखे सेखाए बसि बांह वधाए। अब हाणे तेरी ॻाल्हि ॿुधऊंसि त सही आवाज़ कहिड़ो अथसि, सुर आवाज़ जो कुत्तो थी कुत्तो। अब छॾेसि न अॻे हिनखे कुटियो थी हो ॾके थो मौलाई, छॾेसि ॿुधऊं सघां। मां ॻाइण जो थियो माशाअल्लाह भलो। हाउ हा हा उमराणी ॿुधो थी उमराणी। ॿुधो आहे। हा आशिक मजबूर आहे। हा इन जी ॻाल्हि मां कॉपी करे कटे छॾियासीं। हा ॿुधाए कुझु ॿुधूं। हा हेॾी हलाए त थोड़ा हला साल सवा छो गाया। हा आशिक मजबूर। हा आशिक में आशिक मजबूर भले केॾो बि कंदार हुजे, सूंह जो सलामी सुरदा सूंह जो सलामी। ऑटो कारे ते करेसि न अठे ते आहे न। सूंह जो सलामी हूंदो, सूंह जो सलामी हूंदो, भले को तार हुजे मजबूर। अदा मां त नओं लॻे थो अलाह सीनियर माण्हू उस्ताद नओं आहे हिन जी तोखे अचे थो। हाणे हो सुर मैथिली में आहे कोयारी में हले थो। अदा जो मां फनकार न आहियां त बकरे सां ॻाईंदो मां। हा बकरे सां गॾु हुते लठी हिकदार अब हिकिड़ो मिंट उस्ताद म्यूज़िक न हलाए, बग़ैर म्यूज़िक जे ॻाए साईं। वाह वाह ईअं थींदो ई न आहे न। ईअं थींदो आहे बाक़ी हा न बस छॾेसि दफ़ा ॻाए कुटी में त काॾों ॻाई। हाणे पाण ॻाए मां ॿुधां न उस्ताद ॻाए न। न हिकु त बकरियूं मुंहिंजियूं त दरपदर तुंहिंजे इश्क में मां हिते आहियां फनकार। अब हाणे तूं ॻाए ॿुधायां। हीअ थींदी इश्क वारनि खे सताइण त चङो नाहे मिठा, इश्क वारनि खे सताइण त चङो नाहे मिठा, कंहिंजी दिलड़ी खे रंजाइण, कंहिंजी दिलड़ी खे रंजाइण त चङो नाहे मिठा, इश्क वारनि खे सताइण त चङो नाहे मिठा। इहो थी राग। हा पोइ चए थो न इश्क वारनि खे सताइण चङी ॻाल्हि न आहे मिठा। हाणे मां जो बि ॻाइण त इश्क आहे न कुटे कुटे कुटी तो ॻाए त चङो न। हाणे पहिरें ॾींहं में भला को हिकु ॾींहं में मुला थींदो आहे छा? उते कीअं निंड फिटाईंदी असांजी। उहो त सुर ठाहींदो न रस्ते में को थाधल पीआई थी ॿी अब हाणे सिखी वेंदो या न सिखंदो तूं ॿुधाए बाक़ी। महीननि जो हिसाब न आहे, साल जो पैकेज जे ज़हन अथसि हा माशाअल्लाह त साल 6 महीननि में न त पोइ इहो हलो हला। घणी फीस वठदे महीने जी उस्ताद? फीस हाणे फ़क़ीरनि को कहिड़ी वठंदासीं। मां तोखे पुगो जीअं सफ़ा फुल फनकार थी वञे पोइ घर छॾे वेंदासीं। हाणे इहे छॾे वेंदोसि चए त फीस बि न आहे न। न भाई मां मिसकीन मां जे गर्दन में न विझ वठी वञेसि रोज़ पोइ मां ॾे अची। रोज़ असांजो ॻोठ परियार केरु किराया भाड़ा बाक़ी हेॾो उस्ताद दिमाग़ मां जो हेॾो थी हला कलाते जो वञी गियो वठी अच खीर वठी आयुमि मसलो ई न आहे न। बस इन दिमाग़ होशियार वॾो थी इन दिमाग़ में त पोइ 3 ॾींहंनि में हेॾे वो रस्ते में अचां पियो वरी पाड़े वारी माई पैसा ॾिना चए थी तो जेको आहे सो इहो 30 जी खंडपति अलाए छा चई हिकु तूं बोतल पी चई बोतल मां रस्ते में ई पीती उहा वरी उते पति जेकी हुन चई उहा न मिली
मोटी भाई मेरा पादर है हेडे तक गयो हा, तॾहिं त मां छॾी थो हा, वञां। हा, हाणे ॿुध बि हा हा, मुंहिंजी सलाह वठदे हा, बाबा राग जो जहान बि तमामु ॾुखियो आहे हा हा हिन खे मुंहिंजी भाइरी सलाह थी हा गॾा गाॾो वठी ॾिस हा, हा। उहो गाए लूसण उन ते कपे हा अला छो न रोज़ी करे न हाणे हिते बि ईअं न थी वञे जो धोबी जो कुतो न घर जो न घाट जो न हेॾो बि सिखे पुट तूं राग सिखियो। अल्लाह हल हल लानत बकरी चार हली। हल।